नाज़रीन कंधकोट में हादसे की खबर है जेका असां शेयर कयूं पिया। कंधकोट लॻो तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर थी पियो है, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत जॾहिं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि कंधकोट लॻो इंडस हाईवे मलीर वटि तेज़ रफ़्तार ट्रक ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार पोलियो ऑफिसर डॉक्टर बशीर अहमद चाचड़ थले ते फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो अब्दुल्ला चाचड़ सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए तरफ़ फौती जे घर में कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छांइजी वियो आहे।